नाज़रीन मोहतरम अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, जनाब आसिफ अली ज़रदारी जे इंटरव्यू खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजो दौरो KPK अध में छॾे दुबई हलियो वियो। ॿिए ॾींहं ते यानी कल्ह जुमे ते वरी आसिफ अली ज़रदारी बि संदसि पुठियां वियल आहे। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चवणु आहे त पीउ ऐं पुट में के बि इख़्तिलाफ़ कोन्हनि के। इन ॻाल्हि जो जाइज़ो वठूं था, पर उन खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि जेका तव्हां सां शेयर करणु ज़रूरी सम्झां थो, उहा इहा त अॼु सुबुह कराची में हिकिड़ो ॾुखाईंदड़ वाक़ियो पेश आयो। मूं तव्हांखे लाइव बि ॾेखारियो। आर जे माल खे बाहि लॻी। आर जे माल खे बाहि लॻण खां पोइ फौरी तौर ते इहे जेके एम्बुलेंसिस वग़ैरह उहे त पहुतियूं, बाहि विसाईंदड़ गाॾियूं बि पहुतियूं, पर कंहिं बि क़िस्म जी का मुमताज़ शख़्सियत सियासी हुजे, समाजी हुजे या सरकारी हुजे, उते मूंखे ॾिसण में कोन आई। इहो प्रोग्राम मूं तव्हांखे लाइव बि ॾेखारियो हुयो ऐं ॿुधायो हुयो त हिते नुक़सान जो अंदेशो वॾो आहे। हिन वक़्त जा जेके इतलात आहिनि उन्हनि मुताबिक़ 11 माण्हू बाहि लॻण सबबु या दम घुटिजण सबबु वफ़ात करे चुका आहिनि ऐं 20 खां वधीक ज़ख़्मी आहिनि। अलाह साईं उन्हनि खे सिहत कामिला अता करे। असांजे साथी, असांजे दोस्त, असांजे भाउ सहाफ़ी, सीनियर सहाफ़ी रज़ाक आसीअ जो फर्ज़ंद ऐं सालो बि हिन ॾुखोईंदड़ वाक़िए में ज़ख़्मी थिया आहिनि ऐं उहे अस्पताल में दाख़िल आहिनि। तव्हां सभिनी दोस्तनि खे, भाइरनि खे गुज़ारिश आहे त उन्हनि जी सभिनी ज़ख़्मियुनि जी जेके अस्पताल में दाख़िल आहिनि सिहतयाबी लाइ दुआ घुरो। मरहूमिन जे बख़्शिश लाइ, उन्हनि जे पोयनि जे सब्र जे लाइ बि दुआ जी अपील तव्हांखे करियां थो। ॻाल्हि पे कईसीं आसिफ अली ज़रदारी साहब जे इंटरव्यू जी। आसिफ अली ज़रदारी इंटरव्यू ॾिनो जंहिंमें हुन रुॻो इहो चयो त बिलावल में मेच्योरिटी कान्हे का। बिलावल उन वक़्तु पंहिंजी वॾे शानदार क़िस्म जा उहो जलसा करे रहियो हो, KPK में मौजूदु हो, KPK में एंट्री ॾेई रहियो हो। बिलावल 16 नवंबर ते एबटाबाद में चई चुको हो त हाणे जेको आहे सो ॿियो भेरो या चोथों भेरो कंहिंखे वज़ीर आज़म न बणायो, तजुर्बा न करियो, इन्हनि अॻु में बि डिलीवर कुझु न कयो आहे। मतिलबु उनजो इहो हाणे बि न कंदा। तंहिंजे करे नई क़यादत खे मौक़ो ॾिनो वञे, नौजवान क़यादत खे मौक़ो ॾिनो वञे ऐं उन जे लाइ हुन पाण खे पेश कयो त मूंखे मतिलबु त वज़ीर आज़म जी ज़िम्मेवारी ॾिनी वञे त मां ई माण्हुनि खे जा मसइला हल करे सघां थो, मुल्क जे अवाम जा मसइला मां हल करे सघां थो, पाकिस्तान जन मसइलनि में फाथल आहे उन धुबण मां कढी सघां थो, गुरबत घटाए सघां थो, हारियुनि ऐं मज़दूरनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट जीअं कार्ड जेके माइनि खे मिलनि था उहे हुननि खे बि असां ॾींदासीं। अहिड़े क़िस्म जूं हुन ॻाल्हियूं कयूं पई। हू पाकिस्तान जी सियासत में हिकु धमाके सां अचणु पियो हुन चाहियो, हिकु वॾी हिकु बुलंदीअ सां अचणु पियो चाहियो। हुन चाहियो पिए त पाकिस्तान हाणे नौजवाननि जे हथनि में वञणु घुरिजे। हिन खां अॻु में 21 नवंबर ते चित्राल में हुन वॾो जलसो कयो जिते बि खेसि वॾी मोट मिली। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चित्राल उहो इलाइक़ो आहे जितां जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बि इलेक्शन विढ़ंदो हुयो ऐं खटंदो हुयो ऐं उतां बिलावल जी नानी बेगम नुसरत भुट्टो बि इलेक्शन विढ़ी ऐं इलेक्शन खटी। चित्राल में पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मुहबत कंदड़ माण्हुनि जो वॾो तादादु मौजूदु आहे। जिते बि हुन चयो त हाणे जेके कुराड़ा सियासतदान आहिनि या जेके पुराणा सियासतदान आहिनि उन्हनि खे घर वेहणु घुरिजे। पुराणनि सियासतदाननि खे हाणे घर विहारियो, नवनि खे मौक़ो ॾियो त हू क़ौम जी ख़िदमत कनि। पुराणा जेके सियासतदान आहिनि उहे रुॻो पंहिंजे लाइ था सोचनि। ॻाल्हि त बिलावल जी सची आहे। 100% अखियूं ॿूटे बिलावल जी हिन ॻाल्हि खे सपोर्ट करे सघिजे थो त पुराणा सियासतदान रुॻो पंहिंजे लाइ था सोचनि पिया। असांखे अहिड़ा लीडर घुरिजनि जेके क़ौम लाइ सोचनि। बिलावल ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं। 9 अगस्त ते जॾहिं बिलावल वज़ीर ख़ारिजा हुयो पाकिस्तान जो, हुन क़ौमी असेंबलीअ में तक़रीर में चयो हो त 30 साल जेका पुराणी सियासत हुई, ज़रदारी साहब ऐं नवाज़ शरीफ़ साहब अॼु बि उहा सियासत करे रहिया आहिनि। 30 साल पुराणी जेका सियासत हुई संदसि वालिद ऐं नवाज़ शरीफ़ लाइ हुन चयो त उहा साॻी सियासत करे रहिया आहिनि ऐं हिननि जी सियासत मां लॻे थो त ईंदड़ 30 वरिया बि असांखे अहिड़ी सियासत करणी पवंदी, रिवायती सियासत।
अॻ में हू चई चुको त इहे सियासतदान रुॻो पंहिंजे लाइ था सोचनि, असांखे उहे न घुरिजनि, असांखे नौजवान क़यादत घुरिजे। हू चवे पियो त हाणे सियासत अहिड़ी करियो जो जंहिंमें मूंखे ऐं मरियम नवाज़ खे सियासत करण में तकलीफ़ न थी। रिकॉर्ड जी दुरुस्तगीअ लाइ तव्हांखे ॿुधाईंदो हलां या रिकॉर्ड मेंटेन करण लाइ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहे जेके अल्फाज़ असांखे सियासत अहिड़ी करणु घुरिजे जो जीअं असांजा ॿार बि अॻिते हली सियासत गॾु करे सघनि। इहे असुल में अल्फाज़ जनाब आसिफ़ अली ज़रदारी जा हुआ। जनाब आसिफ़ अली ज़रदारी इहे लफ़्ज़ MQM जे अॻवान अल्ताफ़ हुसैन लाइ केतिरा दफ़ा चया, नवाज़ शरीफ़ लाइ चया, ऐं हुन हिते कराची में चयो हुयो, 90 ते वियो बि हो त भई असांखे सियासत अहिड़ी करणु घुरिजे जंहिंमें मफ़ाहिमत हुजे, जंहिंमें हिक ॿिए जे लाइ एहतराम हुजे। जीअं बिलावल ऐं अफ़ज़ा जेका हुनजी अल्ताफ़ हुसैन जी धीउ, उहे बि सियासत कनि त गॾु हिकिड़े ख़ुशगवार माहौल में सियासत करे सघनि। इहा साॻी ॻाल्हि रिपीट कई हुन, पर अहिड़े मौक़े ते कयईं जंहिंमें हुन पंहिंजे पीउ खे बि मुख़ातिबु कयो ऐं नवाज़ शरीफ़ खे बि हुन मुख़ातिबु कयो। जॾहिं काकड़ साहब जी निगरान हुकूमत वारिस जे वजूद में आई त बिलावल उहो पहिरियों सियासतदान हो जंहिं फौरी तौर ते मुतालबा करणु शुरू कया त 3 महीननि में इलेक्शन करायो। PTI खां हटी करे जी ॻाल्हि थो करियां, यानी मौलाना फज़लुर रहमान बि ख़ामोश रहियो, मुस्लिम लीग नून बि ख़ामोश रही, ॿियूं जेके पार्टियूं हुयूं नंढियूं वॾियूं उहे बि ख़ामोश रहियूं, पर ही मुसलसल मुतालबो कंदो रहियो त हुकूमत त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जल्दी चूंडूं कराए। हुन इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ते बि नाअहलीअ जा इल्ज़ाम लॻाया, पर तुर्त पोइ ज़रदारी साहब मैदान ते आयो, जंहिं इलेक्शन कमीशन जी हिमायत कई, इलेक्शन कमीशन जे चेयरमैन जी हिमायत कई, इलेक्शन कमीशन जे समूरनि मेंबरनि जी हिमायत कई ऐं इलेक्शन कमीशन जे मौक़िफ़ खे जाइज़ ॼाणाईंदे चयो त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जीअं त आदमशुमारी नए सिर थी आहे, तंहिंजे करे नए सिर हल्का बंदियुनि जी पाबंद आहे, उहा पंहिंजे शेड्यूल मुताबिक़ कराईंदी। असां उन ते इतमाद जो इज़हार करियूं था। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त जॾहिं बिलावल साहब सिंध जे दौरे में थटे में बि हुन जलसो कयो, उहे ॾींहं हुआ जॾहिं बिलावल इलेक्शन कमीशन जे ख़िलाफ़ बयानु ॾिनो, ज़रदारी साहब इलेक्शन कमीशन जी हिमायत में बयानु ॾिनो। हू ठटे ऐं सिजावल में जलसे करण खां पोइ बदीन पहुतो, जिते जलसे खे ख़िताब कयईं, जंहिंखां पोइ हुनखे प्रेस सां ॻाल्हियूं करणियूं हुयूं। बिलावल सां जेके गॾु पार्टी जा अॻवान हुआ या सिंध हुकूमत जा उन वक़्त जा जेके वज़ीर वग़ैरह हुआ, उन्हनि बिलावल सां गॾु जेके कराची वञा सहाफ़ी विया हुआ, उन्हनि खे चयो त महिरबानी करे पीउ ऐं पुट विच में इख़्तिलाफ़नि वारो सुवालु केर बि न करे, इहा महिरबानी कजो, इहो सुवालु न कजो। पर इहो मैसेज बदीन जे सहाफ़ियुनि ताईं शायदि कन्वे थी न सघियो हो, जंहिं करे बदीन जे हिकिड़े सहाफ़ी दोस्त बिलावल साहब खे चयो त तव्हां जे विच में ऐं आसिफ़ अली ज़रदारी जे विच में बयाननि में इख़्तिलाफ़ थो अचे पियो, इहो छाजे करे? तव्हां पंहिंजे पीउ सां सहमत छो न आहियो? जंहिं ते बिलावल चयो हुयो त मां घर जे मसइलनि में घर जी हद ताईं बाबे जी ज़रदारी साहब जी सदर ज़रदारी जे फ़ैसिलनि जो, हुन जे ॻाल्हियुनि जो, हुन जी हिदायतुनि ते अमल कंदुसि, हुन जो पाबंद आहियां। घर जे मसइलनि में ज़रदारी साहब जे ॻाल्हियुनि जो पाबंद आहियां, ॿाहिरि मां पंहिंजी पार्टी पॉलिसी आहे उन जो, कारकुननि जो ऐं CEC सेंट्रल एग्ज़ो कमेटी जे फ़ैसिलनि जो पाबंद आहियां। ही बयानु आहे जेको रिकॉर्ड ते मौजूदु आहे, जंहिंसां इख़्तिलाफ़ खुली करे हिकु दफ़ो साम्हूं आया हुआ ऐं बिलावल जा लफ़्ज़ हुआ त मां CEC जे फ़ैसिलनि जो पाबंद आहियां। उन खां पोइ CEC जो इजलास बि थियो, जंहिंमें वरी बिलावल साहब जेके बि माण्हू शरीक थिया हुआ, उन्हनि ज़रदारी साहब जे मौक़िफ़ जी हिमायत कई हुई। ऐं हिन इंटरव्यू में बि जंहिंजे करे पीउ ऐं पुट विच में जेके ज़ाहिरी तौर ते इख़्तिलाफ़ पैदा थिया आहिनि, अंदर में आहिनि या न, इहा कंहिंखे बि का ख़बरचार कान्हे का, सभई धुका था हणनि पिया।
उन्हनि जी रोशनीअ में जेके इंटरव्यू में आसिफ अली ज़रदारी वाज़े तौर ते हूअं असां ॿुधंदासीं त को चेयरमैन ॿई चेयरमैन आहिनि, ॿई इजलास जी सदारत कंदा आहिनि, पीउ पुटु गॾिजी वेही करे कंदा आहिनि, मसइला हल कंदा आहिनि मफ़ामतियूं। हुन वाज़े तौरु करे छॾियो त बाबा बिलावल तूं उन पीपल्स पार्टी जो सरबराह आहीं, चेयरमैन आहीं जेका इलेक्शन में हिसो नथी वठी सघे। मां 4 पीस यानी पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जो सदर आहियां। मूंखां टिकेट बि तोखे जेकॾहिं तूं इलेक्शन में हिसो वठंदे त तोखे टिकेट मूंखां वठणी पवंदी। उन खां पोइ ॿिए ॾींहं ते हू हलियो वियो। हाणे हू त हलियो वियो, पुठियां जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻुवान आहिनि उन्हनि जो छा चवणु आहे? उन्हनि में फैसल करीम कुंडी साहिबु चवे थो त ॿिन्ही पीउ पुटनि विच में इख़्तिलाफ़नि जी का बि ॻाल्हि कान्हे का। घर में अहिड़ा इख़्तिलाफ़ थींदा रहंदा आहिनि, इहे केॾा काई वॾी ॻाल्हि कान्हे का। औलाद केॾी बि जवान थी वञे, ॿारु केॾो बि जवान थी वञे, पर हू पीउ माउ जी नज़र में ॿार ई हूंदो आहे। ठीकु आहे। शाज़िया मरी साहिबा चवे थी त ॿिन्ही विच में पीउ पुट विच में को इख़्तिलाफ़ कोन्हे को। बिलावल दुबई ईंदो वेंदो रहंदो आहे, पर उन विच में इहो बि चई थी वञे पई त हिन वक़्तु मतिलबु उन दौरे जो को ख़ासि मक़सदु कोन हुयो। होॾां नासिर शाह साहिबु चवे थो त उनजो रूटीन जो दौरो हुयो, तय थियल दौरो हुयो। लफ़्ज़नि में थोरो मौक़िफ़ में फ़र्क़ु ईंदो थो वञे पियो। को ख़ासि वक़्तु मतिलबु त फ़र्क़ु मतिलबु थोरो घणो ॻाल्हियुनि में जेको फ़र्क़ु आहे उहो अचे थो। नासिर शाह साहिबु चवे थो त के इख़्तिलाफ़ कोन्हनि के हुनजो रूटीन जो दौरो न, पर तय थियल हुनजो दौरो हुयो जंहिंमें हू वियो आहे। बिलावल सूमर ते मोटी ईंदो ऐं 3 तारीख़ ते जेको कोठियाबी पार्टी जो जेको जलसो आहे उनखे हू ख़िताबु कंदो। येस, बिल्कुलु बिलावल ख़िताबु कंदो। साईं नासिर शाह साहिबु बिल्कुलु ख़िताबु कंदो। फैसल करीम कुंडी साहिबु बिलावल मोटी ईंदो, जलसे खे ख़िताबु कंदो। शाज़िया मरी साहिबा पीउ पुट विच में के बि इख़्तिलाफ़ कोन्हनि के, हू ईंदो ऐं जलसे खे ख़िताबु कंदो। पर हिकु ॻाल्हि जेका मां करणु घुरां थो इन खां अॻु में त बिलावल जॾहिं आसिफ अली ज़रदारी जो इंटरव्यू नशर थियो त उन खां चंद कलाकनि खां पोइ ट्विटर तां हुन जेका हिकिड़ी जेका वेबसाइट आहे एक्स वेबसाइट, उन ते जेका हुनजी पंहिंजी तस्वीर हुई उहा चेंज कई। इहा ॻाल्हि बि मतिलबु त सहाफ़ियुनि जे नज़र में पीउ ऐं पुट विच में इख़्तिलाफ़नि जी निशानदेही कनि थियूं। उहा हिन जेका तस्वीर लॻाई आहे उन में बिलावल नंढड़ो आहे, हुनजी वालदा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मथस बीठी आहे ऐं हिनखे ॾिसी करे हू मुस्कुराए थी, खिले थी। ॾाढी सुहिणी तस्वीर रखी आहे बिलावल। पर जेकॾहिं इहा अॻ में हुजे हा त इन ॾे कंहिंजो ध्यानु न वञे हा। हिन मौक़े ते तस्वीर जी चेंज थियण मां बि ख़बर पवे थी त शायदि हिननि में विच में जेके इख़्तिलाफ़ आहिनि उहे मौजूदु आहिनि। मूं ॻाल्हि इहा पई कई त बिलावल मोटी ईंदो सूमर ते, उहो कोटिया में जलसे खे बि ख़िताबु कंदो। पर सुवालु इहो पैदा थो थिए त जॾहिं हू डाइस ते वेंदो, जीए भुट्टो जो नारो हणी, रिवायती तौर ते नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, जीए भुट्टो इहे नारा हणंदो आहे, जेॾीमहिल जीए भुट्टो जो नारो हणी हू कारकुननि खे ख़िताबु कंदो त उन मौक़े ते संदसि ज़हन में संदसि वालिद जा इहे चयल लफ़्ज़ न ईंदा त बिलावल अञा मेच्योर कोन्हे। पंहिंजे भाउ पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख़्वाड़ खे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।